पंगरियो में टाउन कमेटी पंगरियो के चेयरमैन मीर मोहम्मद बख्श टालपुर शहीद राणी बनिंदर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट में शिरकत करे रांदीगरनि ऐं ऑर्गेनाइज़र कमेटी सां मुलाक़ात कई। टाउन कमेटी पंगरियो के चेयरमैन मीर मोहम्मद बख्श टालपुर शहीद राणी बनिंदर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट में शिरकत करे रांदीगरनि ऐं ऑर्गेनाइज़र कमेटी सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते 39,000 रुपयनि जो चेक टूर्नामेंट के ऑर्गेनाइज़र परवेज़ कुरैशी ऐं आफ्ताब अली लिगारी के हवाले कयो। मीडिया से ॻाल्हाईंदे मीर मोहम्मद बख्श टालपुर चयो त पंगरियो जा नौजवान नाइट क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द करे न सिर्फ़ शहरियुनि खे तफ़रीह मुहैया करे रहिया आहिनि पर रांदियुनि जे वाधारे में भी अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। हुन चयो त अहिड़ियूं सरगर्मियूं मक़ामी रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ निहायत ज़रूरी आहिनि। ॿिए तरफ़ शहीद राणी बनिंदर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज़र कमेटी चेयरमैन मीर मोहम्मद बख्श टालपुर जी साकार ते थोरा मञिया ऐं संदनि तावन खे रांदीगरनि लाइ हौसला अफ़ज़ाई जो ज़रियो करार ॾिनो। रिपोर्ट करे रहियो आहे अली ग़ुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।